जी नाज़रीन हाज़िर नेशनल ऑनलाइन न्यूज़र सां मिर्ज़ापुर खां अब्दुल ख़ालिक जुड़े जी रिपोर्ट ॾींदा हलूं त एसएसपी शिकारपुर जे हुकूमत एसएचओ मदे जी गुजे इतला ते शाही बाज़ार में कार्रवाई करे जुआ मंशियात विकिरो करण जे इल्ज़ाम हेठि अतन उर्फ़ एतबार शाह खे गिरफ़्तार करे वरितो आहे। गिरफ़्तार थियल खे मदे जी पुलिस लॉकअप करे छॾियो आहे। पुलिस संदसि गिरफ़्तारी पिणु ज़ाहिर करे छॾी आहे। हुन सिलसिले में एसएचओ मदे जी जो चवणो हो त एसएसपी जे हुकूमत जुआ ऐं मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ क्रैकडाउन कयो आहे, जंहिंमें अतन उर्फ़ एतबार शाह खे गिरफ़्तार करे लॉकअप कयो आहे, जंहिं मथां जुआ ऐं मंशियात एक्ट तहत केस पिणु दाख़िल कयो वेंदो। हुन चयो त जुआरी ऐं मंशियात विकिरो कंदड़ केतिरा बि बाअसर छो न हुजनि, उन्हनि खे बख़्श न कयो वेंदो।